जैकबाबाद मां के खबर ॾींदा हलूं। ब्यूरो चीफ वसीम इकबाल जी रिपोर्ट मुताबिक़ ज़िला जैकबाबाद में अगवा बैदि मासूम नंढड़ी ॿारड़ी ज़ीनत चांडियो जो लाश मिलण ते वारसनि जो एहतजाजी धरणो रोड ब्लॉक। ज़िला जैकबाबाद में हुमायूं शरीफ शिकारपुर के रिहायशी मोहम्मद सिद्दीक चांडियो की मासूम धीअ ज़ीनत चांडियो के अगवा का बैदि नंढड़ीअ जो लाश मिलण ते पंहिंजे घरवारी ऐं बिरादरीअ जे माण्हुनि सां गॾु जैकबाबाद में पुलिस मददगार 158 सखर शिकारपुर रोड ब्लॉक करे ट्रैफिक बंद करे एहतजाजी धरणो हयो वियो। अगवाकार मोहम्मद रमज़ान चांडियो की गिरफ्तारी जो मुतालबो। पुलिस रिश्वत वठी केस दाखिल नथी करे। SSP जैकबाबाद का सदर पुलिस खिलाफ नोटिस वठण ऐं पंहिंजी नंढड़ी धीअ ज़ीनत जो केस दाखिल करण जो मुतालबो। रमज़ान चांडे मारियो उन खां बाद फैसला दिया परिड़ियूं ॿियो चाचो बि हिननि जो मारे। हाणे जेको 8 महीना अवल हिन जो छोकिरी जो माउ अमना ऐं धीअ बहावल चांडे जो बिलावल भाउ अथसि इहो खणी वियो। पोइ असां मुतबर मोकिलिया तो वटि आहे त बाबा असांखे मोटाए ॾे। हुन चयो मां वटि न आहिनि। मुतबरनि खे बि ईअं चई। हाणे वरी राति छोकिरी गुज़ारे वियो आहे त मुतबरनि ॾे फ़ोन कई त बाबा तव्हां पंहिंजो नंढड़ी खणी वञो था त ठीकु आहे जो न त मां दफ़नायां थो। पोइ तो मुतबर हिन वठी आया मुतबरनि खे छोकिरी ॾिनई। हाणे इहो छोकिरी खणी असां सदर थाणे ते वियासीं। सदर थाणे वारे असांजो हिन जो FIR न कयईं। अवल बि हिन जे मथां FIR न करायो। रमज़ान ना जाइज़ी ना जो FIR कराई सदर थाणे वारी सूबेदार। हाणे हुन मोटाया हुन पैसा हुनखे ॾिनई। असांजो कमु रद्द। हाणे अल्लाह जे रज़ा में असांजो हिननि जो अमल थिए। असांजो मुताबिक़ इहो आहे त असांजो इहो अगवा जो FIR थिए जो नंढड़ी मरी वियो आहे। अच्छा हाँ घणो टाइम थियो माई खे? 8 महीनो आहे। ता वया आयो के? हाँ वयासीं मुतबरनि ॾे चङनि मठनि ॾे खत बि खणी वियासीं। SP साहब